अॼु पिण अखड़ियुनि सॼण पंहिंजा सारिया गलनि तां घोड़नि जूं बूंदूं बस न कनि, संदी सिक परी लोक ॾिठे ई न लहे। मरूम सरदार नूर मोहम्मद ख़ान बिजाणी के घर में 23 अक्टूबर 1946 ईस्वी ते जन्म वठंदड़ मरूम मीर साहब मीर हज़ार ख़ान बिजाणी 1 फरवरी 2018 ईस्वी ते असां खां हमेशा लाइ मोकिलाए वियो। बिजाणी ख़ानदान जे सरदारी घराणे में जन्म वठंदड़ मीर हज़ार ख़ान बिजाणी पंहिंजी पुरवकार शख़्सियत ऐं ॾाप जे करे मुल्की ऐं इलाइक़ाई सियासत में पंहिंजो मट पाण किरदारु रहियो। मरूम मीर साहब मीर हज़ार ख़ान बिजाणी जो मुल्की सियासत में सिफ़ाए अवल जे सियासतदान में शुमार थिए थो। मरूम मीर साहब मीर हज़ार ख़ान बिजाणी हिकु बहादुर ऐं ॾाहो इंसान हुजण सां गॾु हर दिल अज़ीज़ सियासतदान हो। विफ़ाक़ तोड़े सूबे अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केतिरा ई भेरा वज़ीर रहियो। मुल्की ऐं अवामी ख़िदमत वारे जज़्बे सां सरशार बेमिसाल सियासत कई। मरूम मीर साहब मीर हज़ार ख़ान बिजाणी जी 1 फरवरी 2025 ते 7वीं वरसी आहे, पर अॼु बि खेसि यादि ताज़ी आहे। मरूम मीर साहब मीर हज़ार ख़ान बिजाणी जी छॾियल सियासी मिशन ऐं अवामी ख़िदमत वारे जज़्बे खे संदसि मोबी फर्ज़ंद सियासी जानशी MNA पाकिस्तान पीपल्स पार्टी मीर साहब मीर शबीर अली ख़ान बेजारानी ऐं MPA पाकिस्तान पीपल्स पार्टी सरदार मीर महबूब अली ख़ान बेजारानी मरूम जे नक्शे कदम ते हलंदे अवामी ख़िदमत वारे जज़्बे सां मुल्की ऐं अवामी सियासत में अकबरा आहिनि। MNA पाकिस्तान पीपल्स पार्टी मीर साहब मीर शबीर अली ख़ान बेजारानी सिंध जो उहो वाहिद सियासतदान लेखबो जेको पंहिंजे मरूम पीउ जियां ज़िले कश्मीर कंदकोट ज़िले शिकारपुर ऐं उत्तर सिंध जे ॿियनि ज़िलनि में करखल बदअमनी ख़िलाफ़ क़ौमी असेंबली जे फ्लोर TV टॉक शोज़ ऐं ॿियनि फोरमनि ते ॻाल्हाए थो। आख़िर में मरूम मीर साहब जी 7वीं वरसी जे मौक़े ते अल्लाह पाक खां दुआगू आहियूं त मरूम मीर साहब जी मग़फ़रत फरमाए ऐं आख़िरत में दर्जात बुलंद अता फरमाए। घोड़नि ऐं घोटनि जीअनि थोरा ॾींहं कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रण जा।